हैदराबाद में वाक़िअ ख़बरियूं सिंध यूनिवर्सिटी के अॻूणे वीसी डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफ़त जी करप्शन वारे मामले के हवाले से एंटी करप्शन खाते पारां सिंध ऐं मेरान यूनिवर्सिटी जा 11 उस्ताद ऐं ऑफिसर्स तलब किया विया आहिनि। हैदराबाद में वाक़िअ ॿुधायूं पिया सिंध यूनिवर्सिटी के अॻूणे वीसी डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफ़त जी करप्शन वारे मामले के हवाले से एंटी करप्शन खाते पारां सिंध ऐं मेरान यूनिवर्सिटी के 11 उस्तादनि ऐं ऑफिसर्स के तलब कयो वियो आहे। 11 उस्तादनि ऐं ऑफिसर्स के सुभाणे रिकॉर्ड समेत पेश थियण जी हिदायत की हुई आहे। हिन जा तफ़सील मालूम कयूं था फैज़ खोसो खां। जी फैज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? सिंध यूनिवर्सिटी के अॻूणे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफ़त खिलाफ मुबैना करप्शन केस में सिंध ऐं मेरान यूनिवर्सिटी के 11 उस्तादनि ऐं ऑफिसरनि के सुभाणे एंटी करप्शन ऑफिस जाम शुरू में तलब किया वियो आहे। असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट जाम शुरू पारां सिंध यूनिवर्सिटी के रजिस्ट्रार के ख़त लिखियो वियो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त सिंध यूनिवर्सिटी के अॻूणे वाइस चांसलर डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफ़त खिलाफ दाख़िल FIR की जांच के सिलसिले में गडियल इंक्वायरी टीम कायम कयल आहे, जंहिं वटि बयान रिकॉर्ड करण लाइ प्रोफेसर ऐं ऑफिसर्स के मोकिलियो वञे त जीअं संदन बयान रिकॉर्ड करे जांच जो दायरो अॻिते वधाए सघिजे। उन केस में मेरान यूनिवर्सिटी के 2 प्रोफेसरनि खे बि जांच लाइ तलब किया वियो आहे, जिनमें प्रोफेसर डॉक्टर फिरोज शाह ऐं प्रोफेसर डॉक्टर आसिफ शेख शामिल आहिनि। उनखां सवाइ एंटी करप्शन खाते पारां मेरान यूनिवर्सिटी के जिन प्रोफेसर ऐं ऑफिसरनि खे तलब किया वियो आहे, जिनमें प्रोफेसर डॉक्टर सरफराज सोलंकी, प्रोफेसर डॉक्टर इमामुद्दीन खोसो, प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सलीम चांडियो, प्रोफेसर डॉक्टर अमीर अली अबड़ो, मोहम्मद माशूक सिद्दीकी, काशिफ अली नारे जो, साजिद कयूम मेमन, गुलाम अकबर सोलंकी ऐं अब्दुल रहीम लगारी शामिल आहिनि। ये ऑफिसर्स ऐं प्रोफेसर सिंध यूनिवर्सिटी सां तालुक़ रखनि था। एंटी करप्शन खाते जाम शुरू पारां अहिड़ो लेटर जारी थियण खां पोइ सिंध यूनिवर्सिटी के रजिस्ट्रार डॉक्टर गुलाम भुट्टो पारां बि ॼाणायल प्रोफेसरनि ऐं ऑफिसरनि खे अलॻि लेटर जारी कयो वियो आहे त हू सुभाणे एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट जाम शुरू जी ऑफिस पहुची पंहिंजा बयान रिकॉर्ड कराइनि। महिरबानी जी फैज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ।